गिरामी। मशहूर अदीब, आलिम, सहाफ़ी ऐं शाइर मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी वलद जाड़ो ख़ान लगारीअ जो जनम 30 सितंबर 1920 ते मेहड़ ज़िले दादूअ में थियो। बेपनाह सलाहियतुनि, मुशाहिदे, तजुर्बे ऐं महिनत सबबि सिंधी, फ़ारसी, उर्दू ऐं ॿियनि ॿोलियुनि ते महारत हासिल कयऊं। गिरामी साहब ट्रेनिंग कॉलेज हैदराबाद में फ़ारसीअ जा उस्ताद रहिया। सहाफ़ीअ जी हैसियत में रोज़ानी हिलाल पाकिस्तान, रोज़ानी इबरत ऐं रोज़ानी आफ़ताब अख़बारुनि सां वाबस्ता रहिया। 1958 खां 1976 ताईं महराण रिसाले जा एडिटर रहिया। दीनियात, तसौफ़, फ़लसफ़े, सियासत, सहाफ़त, तनक़ीद, अदब, शाइरी खां वेंदे राग ताईं हर इल्म ऐं मौज़ूअ सां वाबस्ता रहिया। मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामीअ जे किताबनि में अल्लाह जो वजूद, अदबी ओञाण, व्यास वींझार, इस्लामी तारीख़ी कहाणियूं, मशरिक़ी शाइरीअ जा फ़नी क़द्र ऐं रुझानात मशहूर आहिनि। सिंध जो ही नाम्यारो इंसान 15 सितंबर 1976 ते लाॾाणो करे वियो।